أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إذ قال الله يا عيسى إني متوفيك ورافعك إلي ومطهرك من الذين كفروا وجاعل الذين اتبعوك فوق الذين كفروا إلى يوم القيامة ثم إلي مرجعكم فأحكم بينكم فيما كنتم فيه تختلفون. صدق الله العلي العظيم. درود شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अण गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ में इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि जे अंदरि अल्लाह तबारक व ताला ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िताब खे बयान फरमायो। ईसा अलैहिस्सलाम पैगंबर बणिजी जॾहिं बनी इसराइल वारनि ॾांहुं आयो, क़ौम जे माण्हुनि खे नसीहत कयईं ऐं उन्हनि खे चयईं त मां अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां पैगंबर बणिजी आयो आहियां, मुंहिंजे मथां ईमान आणियो। त सिर्फ़ु 12 माण्हू अहिड़ा तयारु थिया जेके हर तरह सां हुन जे मथां ईमान बि आणनि पिया, मदद जे लाइ बि तयारु थी पिया। बाक़ी बनी इसराइल जी सॼी क़ौम हुन जे लाइ मुखालिफ़ थी पई। जॾहिं मुखालिफ़ थी पिया त ईसा अलैहिस्सलाम खे नऊज़ बिल्लाह नाकाम करण जी कोशिशि कयूं, पर चूंकि अल्लाह ताला जो पैगंबर हो, हुननि जे वकड़ में न पिए आयो, पोइ हुननि साज़िशूं शुरू कयूं, क़त्ल करण जो मंसूबो जोड़ियऊं। एतिरे ताईं जो पाण में गॾिजी करे हिकिड़ी रिथ रिथऊं त पहिरियां ईसा अलैहिस्सलाम खे कंहिं वकड़ में आणियऊं, कंहिं जॻह ते सभु गॾिजी करे हुन सां गॾिजऊं, हुजूम जे सूरत में सभु गॾु हुजऊं, असां उनखे कंहिं हिकिड़ी जॻह ते बंदि कयूं या हिकु जॻह ते उनखे सोढ़ो कयूं, पोइ उनखे गिरफ़्तार कयूं, गिरफ़्तार करे पोइ सलीब ते सूलीअ ते लटकायूंसि। ऐं इन इहा सूलीअ ते लटकाइण ताईं, गिरफ़्तार करण ताईं बादशाह वटि उन दौर जे जेको तेतोस खां पहिरियां बादशाह हो बनी इसराइल जो, उन ताईं बनी इसराइल वारनि खोड़ सारियूं ॻाल्हियूं पहुचायूं, उबतियूं सुबतियूं। त हाणे हिकिड़ो इमरान जे औलाद में मरियम जो पुटु ईसा बिन मरियम चवे थो त मां पैगंबर आहियां ऐं तव्हांजे हुकूमत जे नाकाम थियण जूं इहे साज़िशूं अथव। उन दौर जे बादशाह खे हिननि ईअं बरगलायो, लिहाज़ा बादशाह हिन खे गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो। हाणे सभु माण्हू गॾिजी करे हिन खे कंहिं तरह सां सोढ़ो करे गिरफ़्तार करण जो मंसूबो जोड़ियऊं त बाबा हिन खे गिरफ़्तार कयो, पोइ हिन खे फांसीअ ते लटकाईंदासीं, सूलीअ ते चाढ़ींदासीं। पर कंहिं बि तरह सां हिन खे सवलो न पिया करे सघनि किथे। त हिननि छा कयो, ईसा अलैहिस्सलाम जे हवारीन जेके माण्हू हुआ, ताबेदार हुआ, उन्हनि मां बि हिकिड़ो खारियऊं लालच ॾेई करे, उनखे बि पाण सां मिलायूं। हाणे हिननि हिकिड़ी जॻह ईसा अलैहिस्सलाम जंहिं जॻह ते रहंदो हो, हिननि उहा ताड़ी, जॾहिं उते वञे त पोइ सभु गॾिजी हली करे उते चढ़त कयूं ऐं हिकिड़े माण्हू खे सेखारियऊं त तूं ईसा अलैहिस्सलाम जे हवारीन में गॾिजी वञ, उनजो पंहिंजो दोस्त हमदर्द थी वञ, पोइ वज वठी करे क़त्ल करीसि। पर जॾहिं हिननि सभिनी मंसूबनि में ॾिठो त असांखे वारो नथो मिले, लिहाज़ा ईसा अलैहिस्सलाम खे जॾहिं नतीजतन हिकिड़ी जॻह में
सभिनी गॾिजी करे सोड़ कई। उन वक़्तु ईसा अलैहिस्सलाम खे गिरफ़्तार करण जो इरादो करे सोड़ो कयो। उन वक़्तु ईसा अलैहिस्सलाम जॾहिं महसूसु कयो त हे त सभु सोड़ था कंदा अचनि, जीअं घेराव थींदो आहे, घेरो तंग थींदो आहे, जीअं पुलिस या डाकू कंहिं घर में घिरंदा आहिनि या कंहिं इलाइक़े में त पोइ उनखे सोड़ो कंदा ईंदा आहिनि, उनजो कड़ो चाढ़ींदा, उनखे सोड़ो करे करे माण्हूअ खे क़ाबू कंदा आहिनि, गिरफ़्तार कंदा आहिनि। ईसा अलैहिस्सलाम जॾहिं महसूसु कयो त हीअ त चौधारी मुंहिंजे सोड़ था कंदा अचनि, उन वक़्तु हिनखे अहसासु थियो त हीअ त मुंहिंजे क़तल जो मनसूबो त पहिरियां खां वठी जोड़नि पिया, हीअ त पहुता अचे मूं वटि। उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला ईसा अलैहिस्सलाम खे तसल्ली ॾिनी। अॼो किन आयतुनि में इन जो बयानु आहे। ऐं होॾां वमकरू वमकरल्लाह वल्लाहु खैरुल माकिरीन, तिलावत में इहा आयत रहिजी वई, शुरूआत हितां थींदी। क़ुरान पाक फरमाए थो वमकरू, बनी इस्राईल वारनि बि रिथ रिथी, मनसूबो रिथियो, मुनकिरन मुखालिफन दुश्मनन, वमकरल्लाह, अल्लाह बि रिथ रिथी, वल्लाहु खैरुल माकिरीन। तो कुरान तो फरमाए त अल्लाह तबारक व तआला वाह जो रिथ रिथींदड़, वाह जो रिथींदड़, जंहिं बि मनसूबे खे रब जे तरफ़ खां जोड़ियो वञे उनखे भला केरु नाकाम करे सघंदो। हिकिड़ो मनसूबो हुननि ठाहियो ईसा अलैहिस्सलाम खे पहिरियां गिरफ़्तार करे पोइ सूलीअ ते चढ़ाइण जो, ॿियो मनसूबो अल्लाह तबारक व तआला जोड़ियो त भले तव्हां गॾिजो, भले हिन जे हवारनि मां हिकिड़ो पाण सां मिलायो, भले उनखे लालच ॾियो, भले तव्हां हुनजे घर में घेरो करे सोड़ो करे हुनखे गिरफ़्तार करण जी कोशिशि कयो, पर हिनखे संदसि घर जे छत खे चीरे करे हिनखे आसमान ते मथे खणंदुसि, तव्हांजे हथ में अचणु न ॾींदुसि। हा मौत बरहक आहे, मुंहिंजो फ़ैसिलो आहे, अटल आहे, ईंदो, पर मुंहिंजे हुक्म मुंहिंजे इरादे सां। यहूदियुनि जे हथ में न ईंदो हिनजो मौत, यहूदियुनि जे हथ न ॾींदुसि, मां हिनखे मथे खणाईंदुसि, मुक़ररु वक़्त ते वरी हिनखे आसमान तां हेठि लाहींदुसि, हुनजो पंहिंजे वक़्त ते मौत ईंदो, ज़रूरु ईंदो, मौत ईंदो, पर हिननि जे हथ ते न ईंदो। मां बि जोड़ जोड़ियां थो, भले ही बि जोड़ जोड़नि। पोइ क़ुरान पाक फरमायो वमकरू वमकरल्लाह, हू बि रिथनि पिया, अल्लाह बि रिथे पियो। पोइ फ़ैसिलो कंदे क़ुरान फरमायो अल्लाह वाह जो रिथींदड़, वाह जो रिथींदड़। हाणे अॻिते ईसा अलैहिस्सलाम जॾहिं ॾिठो त घेरो तंग थी वियो आहे, या रब्बल आलमीन, घेरो मुंहिंजो तंग थी वियो आहे, मुंहिंजा हमदर्द बि थोरा, क़ौम जी सॼी माण्हू, क़ौम जा सॼा माण्हू, बादशाह समेत सॼी क़ौम मुंहिंजे मुखालिफ़ आहे। अल्लाह ताला फरमायो इज़ क़ाल अल्लाहु या ईसा, जॾहिं फरमायो अल्लाह तबारक व तआला ओ ईसा, इन्नी मुतवफ़ीक, मां पूरो पूरो तोखे खणंदुसि, मां तोखे पूरो पूरो वठंदुसि, पूरो पूरो। अजीब इन लफ़्ज़ जी माना आहे, जेकॾहिं इन लफ़्ज़ जे माना ते जीअं बहस मुख़्तलिफ़ ज़बानुनि वारनि, मुख़्तलिफ़ अदीबनि, मुख़्तलिफ़ दानिशवरनि, मुख़्तलिफ़ मुहक़िक़नि इन लफ़्ज़ ते बहस लिखियो आहे, ऐं इन लफ़्ज़ जी माना वठूं हीअ जेका क़ुरान पाक में ॿियनि जॻहियुनि ते इन लफ़्ज़ जी माना वरिती वई आहे, मुतवफ़ीक, तोखे वफ़ात ॾींदुसि, त पोइ मञणो पवंदो त ईसा अलैहिस्सलाम खे उते वफ़ात मिली आहे। पर उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे मुतवफ़ीक, इन लफ़्ज़ जी माना इहा आहे, अल्लाह ताला फरमायुसि मां तोखे पूरो पूरो वठंदुसि। वफ़ा, वफ़ा लफ़्ज़ इन जो मादो असुल वफ़ा, वफ़ा जी माना आहे पूरो, वाइदो करे त वफ़ा करे माना पूरो करे, मुआहिदो करे त वफ़ा, यूफ़ून बिअहदिल्लाह वल मूफ़ून बिअहदिहिम। क़ुरान पाक में ॿी जॻह ते बि अल्लाह तबारक व तआला इहो लफ़्ज़ बयानु कयो आहे, जंहिंजी माना इहा वरिती आहे त पूरो कंदा आहिनि। वल मूफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू, जॾहिं मुआहिदो कंदड़ मुआहिदो कंदा आहिनि न, त पोइ उन्हनि मां असांजा प्यारा बाना उहे हूंदा आहिनि जेके मूफ़ून, जेके वाइदो पूरो कंदा आहिनि। हिते बि अल्लाह जी फरमायो मुतवफ़ीक, तोखे पूरो पूरो वठंदुसि, माना दुश्मन जे हथ में तोखे न ॾींदुसि, दुश्मन जे हथ खां चङी तरह बचाए करे पूरो जो पूरो तोखे पाण ॾे पुॼाईंदुसि। अल्लाह ताला उन वक़्तु ॼण त ईसा अलैहिस्सलाम खे तसल्ली ॾींदे 5 वाइदा कया, 5। पहिरें नंबर ते फरमाई मुतवफ़ीक, दुश्मन जे हथ तोखे न ॾींदुसि, पूरो पूरो तोखे पंहिंजे कब्ज़े में आणींदुसि। ॿियो वराफ़िअक, तोखे खणाए वठंदुसि। मुफ़स्सिरनि लिखियो आहे छत चीरजी वई, ईसा अलैहिस्सलाम मथे वियो 4थे आसमान ते, अल्लाह तबारक व तआला खणाए वरितो।
3 नंबर ते अल्लाह ताला वाइदो कयो वमुतहिरुका मिनल लज़ीना कफरू। ईसा तोखे जेके मेणा था ॾियनि माण्हू, मुफ़स्सिर लिखियो आहे त ईसा अलैहिस्सलाम खे माण्हू मेणा ॾिना हा, नबी बणिजी करे आयो आहे, नऊज़ बिल्लाह, ज़नाकार चयऊंसि, साहिर आहे, जादूगर आहे, ईअं चयऊंसि। संदसि माउ ॾे मेणा ॾिनऊंसि, तुंहिंजी माउ हीअं गारियूं ॾिनऊंसि। अल्लाह जो पैगंबर आहे, क़ौम जा माण्हू संदसि गारियूं था ॾियनि कचूं। अल्लाह ताला केॾो कारनामो कंदे दुनिया जे आॾो हिनखे पैदा फरमायो आहे, पैगंबर बनायो आहे, ऐं उहो पंहिंजे पैगंबर हुजण जूं निशानियूं मौजिज़ा दलील पियो ॾे। क़ौम चवेसि पई नऊज़ बिल्लाह कूड़ो आहे, जादूगर आहे, ज़नाकार आहे, नऊज़ बिल्लाह, वालिदा खे गारियूं पिया ॾियनिसि। अल्लाह ताला फरमायो वमुतहिरुका मिनल लज़ीना कफरू। ईसा चङी तरह तोखे इन्हनि काफ़रनि जे इन्हनि इल्ज़ामनि, ॻाल्हियुनि, उबतनि सुबतनि समूरनि शयुनि खां पाक कंदुसि। तोखे तुंहिंजी सफ़ाई अहिड़ी ॾींदुसि मां, सॼी दुनिया मञींदी। 3 वाइदा वजाइलुल लज़ीना इत्तबऊका फ़ौक़ल लज़ीना कफ़रू इला यौमिल क़ियामह। अल्लाह ताला फरमाएसि तो ईसा जेके तुंहिंजा ताबेदार थींदा इन्हनि खे क़यामत ताईं ग़ालिब रखंदुसि तुंहिंजे इन मुनकिरनि मुख़ालिफ़नि दुश्मननि जे मथां। तुंहिंजा ताबेदार भले थोरा हूंदा पर इहे ग़ालिब हूंदा उन्हनि खां जेके तुंहिंजा मुख़ालिफ़ आहिनि, जेके तुंहिंजा दुश्मन आहिनि। साईं केसि ताईं? इला यौमिल क़ियामह, क़यामत ताईं। ईसा अलैहिस्सलाम जा हुबदार हिक पासे, ईसा अलैहिस्सलाम जा मुख़ालिफ़ ॿिए पासे। अल्लाह से वाइदो कयो त तुंहिंजनि ताबेदारनि खे मथे रखंदुसि, ग़ालिब बणाईंदुसि, कामयाब कंदुसि उन्हनि खां जेके तुंहिंजा दुश्मन आहिनि। तुंहिंजे दुश्मननि खां तुंहिंजे ताबेदारनि खे मज़बूत रखंदुमि, ग़ालिब रखंदुमि। अक्सरियत भले हुननि जी हुजे, हुकूमत हिननि जी हूंदी, अक्सरियत भले हुननि जी हूंदी, ग़ालिब ई थींदा, ॾाढा ई थींदा। थोरा हूंदा त बि ॾाढा थींदा। साईं केसि ताईं? फरमाई इला यौमिल क़ियामह, क़यामत जे ॾींहं ताईं। पोइ 5 नंबर ते फरमाई सुम्म इलैया मर्जिउकुम फ़अहकुमु बैनकुम फ़ीमा कुंतुम फ़ीहि तख़्तलिफ़ून। पोइ हिकु ॾींहुं तव्हां सभु जो सभु, तुंहिंजा ताबेदार या मुख़ालिफ़ सभु जो सभु मूं ॾांहुं त ईंदव, माना क़यामत जो ॾींहुं थींदो, मूं ॾांहुं त ईंदव। पोइ पाण मां तव्हांजे विच में फ़ैसिलो करे वठंदुसि जिन ॻाल्हि में तव्हां इख़्तिलाफ़ था कयो। माना मालूम थियो त दुनिया जे इख़्तिलाफ़नि खे मुकमल तौर ते दुनिया में ई ख़तमु करणु अल्लाह तबारक व तआला जी मंशा न आहे। कुझु ॻाल्हियूं छॾे पियो त भले ॾिसूं हक़ ऐं सच ते कहिड़ा था वञनि, कूड़ ते कहिड़ा था वञनि। आज़मायूं था, मैदान छॾींदासीं त आज़माइश थींदी न। मैदान सिधो ऐं साफ़ थी वियो त पोइ आज़माइश ई कान थींदी, कुझु छॾियो। हाणे हिते अल्लाह तबारक व तआला जेके वाइदा कया 5, तोखे दुश्मन जे हथ न ॾींदुसि, दुश्मन जे हथ में तुंहिंजो मौत न थींदो, वाक़ई न थियो। तोखे पूरो पूरो हासिल कंदुसि, वाक़ई रब तबारक व तआला खणायो। उलमा मुहद्दिसीन हाणे लिखियो आहे हिननि जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जो घेरो तंग करे ईसा अलैहिस्सलाम खे हिकिड़ी जॻह में बंदि करे उनखे गिरफ़्तार करण जी कोशिशि कई। पहिरियां जेको हिननि माण्हू पंहिंजो पढ़ाए करे अंदरि मोकिलियो त तूं ईसा अलैहिस्सलाम जे हवारियुनि में शुमार थी वञ, उनजो दोस्त बणिजी वञ, उनजी ख़िदमत कर, उनजो वेझो थी, एतमाद हासिल कर। एॾो एतबार थी वञे हुनजो तुंहिंजे मथां जो हर शइ में तोखे पंहिंजो एतमाद वारो दोस्त घाटो ऐं तोखे सचो सम्झे, पोइ ईअं वझ वठी क़तल कजांसि। उहो बि हुन सां गॾु ईसा अलैहिस्सलाम सां गॾु हुन जॻह में दाख़िल थियो आहे। पर अल्लाह तबारक व तआला जॾहिं ईसा अलैहिस्सलाम खे मथे खयो त उन वक़्तु अल्लाह ताला पंहिंजे रिथ मुताबिक़ उन शख़्स जी तस्वीर ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी बनाए छॾी। जेको माण्हू यहूदियुनि जो सेखारियल हो बिल्कुलु उन जी तस्वीर, उन जी शक्ल ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी अल्लाह ताला बनाए छॾी। हुननि पंहिंजे ई माण्हूअ खे ईसा अलैहिस्सलाम सम्झी गिरफ़्तार कयो, हुन ॾाढियूं रड़ियूं कयूं, दाऊं कयूं, कूकूं कयूं, पर हिननि ॿुधो ई कोन। छो न त ही पंहिंजे मनसूबे में इहा ॻाल्हि बि करे चुका। ईसा वॾो होशियारु अथव, जॾहिं न तव्हां पकड़ींदवसि त पोइ ईअं चवंदव त मां तव्हांजो फलाणो दोस्त आहियां, पंहिंजा बि ज़ाहिर कंदव, पोइ मथां तव्हां छॾे ॾियोसि न छॾिजोसि। हिननि रिथ में इहा ॻाल्हि चिटी करे रखी ऐं हिननि जो पंहिंजो माण्हू जॾहिं हमशकल थी पातो उन साॻी ॻाल्हि कई त पोइ हुन ॻाल्हि खे ईअं ई सम्झो त भाउ असां पहिरियां ई तइ कयो त असांखे पंहिंजा जो अहसासु वास्तो ॾींदो, पर हिनखे वठिणो न आहे। हिकु बि न ॿुधऊंसि, फाईअ ते चाढ़ियऊंसि, ख़ुशी ऐं शाद माण्हू सलीब जो सॼी दुनिया में मशहूर बि कयूं त असां नऊज़ बिल्लाह ईसा खे फांसी ॾेई छॾी आहे अलैहिस्सलातु वस्सलाम।
असां फांसी ॾेई छॾी आहे। हालांकि अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में जगह जगह ते मुख़्तलिफ़ जगहों ते फरमायो आहे वमा क़तलूह वमा सलबू, न के इन्हनि यहूदियुनि हिन खे क़तल कयो आहे, वमा सलबू न के फाई चाढ़ी अथऊंसि, वलाकिन शुब्बिह लहुम लेकिन उन्हनि मां हिकिड़ो माण्हू उन्हनि जे मुशाबे बणायो वियो। क़ुरान पाक शाहिद आहे। वरी ॿी जगह ते अल्लाह तबारक व तआला फरमायो वमा क़तलू यकीना, यकीनन ईसा अलैहिस्सलाम खे क़तल न कयो आहे। साईं बाक़ी काॾे वियो? बल रफ़अहु अल्लाहु इलैहि, अल्लाह ताला हुनखे पाण ॾांहुं खणायो। क़ुरान पाक जो आयतूं मौजूद आहिनि। हाणे अल्लाह ताला जो वाइदो कुझु त तोखे दुश्मन जे हथ न ॾींदुसि, पूरो थियो वाइदो। वाइदो कुझु त तोखे पूरो पूरो हासिल कंदुसि, वाक़ई थियो। वाइदो कयईंसि त तोखे मथे खणाईंदुसि, वाक़ई थियो। ऐं मथे खणाइण जो तिर्ज़ ऐं अंदाज़ बि अजीब हो। हू बि पंहिंजे पर में ख़ुशि थिया, पंहिंजे माण्हूअ खे पाई ॾेई करे त असां ईसा खे नऊज़ बिल्लाह ईसा अलैहिस्सलाम खे क़तल करे छॾियोसीं, ख़ुशि थिया। ऐं अल्लाह तबारक व तआला पैगंबर पंहिंजे खे बि खणाए छॾियो मथे। पंजे नंबर ते चौथे नंबर ते अल्लाह ताला फरमायो वमुतहिरुका मिनल लज़ीना कफ़रू, माण्हू जेके तोखे इल्ज़ाम ऐं ॻाल्हियूं दुनिया जूं ॾींदा सभिनी खां तोखे पाक कंदुसि। वॾी ॻाल्हि त इहा, तूं जॾहिं जवानीअ खे पहुचंदे न त तोखे दुनिया जे आम माण्हुनि वांगुरु शहवत ॻाल्हियूं खाधो पीतो इहे रग़बतूं शौक़ शुग़ल ई तो मां कढी छॾींदुसि, तोखे अहिड़ो पाक कंदुसि जो तुंहिंजे मथां कंहिंजी आंगुर न टिकंदी, न चई सघंदो को त असां हिन खे ॾिठो आहे या को सबूत आहे त हीअ ग़लति आहे। अहिड़ो पाक कंदुसि तोखे इल्ज़ामनि खां बि त दुनिया जे शौक़ शुग़लनि खां बि पाक कंदुसि तोखे। चार पंजो अल्लाह ताला फरमायसि त तुंहिंजे हिमायतुनि खे हमेशह ग़ालिब रखंदुसि, भले थोरा हुजनि, तुंहिंजे ताबेदारनि खे ग़ालिब रखंदुसि। तुंहिंजे दुश्मन खां ॾाढा हूंदा हमेशह हर ज़माने में। हाणे इहे हर ज़माने में ग़ालिब कीअं थींदा? लफ़्ज़ वॾो आहे, कीअं थिया? बुज़ुर्गनि लिखियो आहे पुराने ज़माने में ईसा अलैहिस्सलाम जे वक़्त गुज़रण खां पोइ तहतूस बादशाह आयो, ग़ालिबन 3 सालनि खां पोइ या कुझु 8-10 सालनि खां पोइ, मतिलबु थोरे फ़ासिले खां पोइ बनी इसराइल में हिकिड़ो बादशाह पैदा थियो तहतूस नाले सां। उन छा कयो, इन्हनि जे यरूशलेम शहर ते हमलो करे समूरनि यहूदनि खे लॾायईं, तबाह बर्बाद कयईं हिननि जे शहर खे। कुझु कैदी बनाया आयो हिननि जा माण्हू, कुझु खे क़तल करे छॾियईं, टुकड़ा टुकड़ा करे छॾियईं, लाखों माण्हू हुननि जा माराए छॾियईं, हुननि खे टुकड़ा करे हुननि खे लॾाए छॾियईं। बाक़ी वञी उहे बचा नसारा जेके ईसा अलैहिस्सलाम जा ताबेदार हुआ, ऐं उहे बचा अहले इस्लाम जेके इस्लाम जा ताबेदार, इस्लाम खे मञींदड़ ऐं इस्लाम जी इस्लामी ज़िंदगी गुज़ारींदड़ माण्हू हुआ। बाक़ी उहे बचा। पहिरियां मोचड़ो हणी करे जलावतन करे उनखे तोड़ियो वियो तहतूस जे ज़रिए सां। इहे यको टुटल रहिया, खुटल रहिया, दुनिया जे मुल्कनि ते तसल्लुत क़ाइमु करे पंहिंजी हुकूमत पंहिंजो घर ॻोल्हींदा रहिया, पर किथे बि न मिलियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो ज़मानो आयो, जॾहिं उन खां थोरो वक़्तु पहिरियां ख़ैबर में अची करे ही टिकिया, चयूं त असांजो इहो इलाइक़ो असांजो आहे। मदीने हलिया, हुते त क़बीलनि जे सूरत में वेही विया बनी इसराइली। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिजरत करे मके खां मदीने आया त मदीने जे आसपास जे क़बीलनि सां जॾहिं हिकिड़ो ताक़तवर बणजण जे लाइ मुआहिदात शुरू कयूं, उन्हनि मुआहिदनि में इन्हनि यहूदियुनि सां बि मुआहिदो हुयो, पर हिननि मुआहिदे जी मुखालिफ़त कई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे ज़माने में ई ख़ैबर मां ऐं मदीने मां हिननि खे लॾायो वियो। पंहिंजे असुल सरज़मीन ते बि न टिकिया, हिते अची वेठा, हितां बि लॾायो वियो। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत उमर सिंह जे दौर में वरी हिननि खे लॾायो वियो, सरज़मीन अरब ताईं लॾायो वियो, हुननि खे निकिरो सरज़मीन जज़ीरतुल अरब मां निकिरी वञो, लॾायो वियो हुननि खे। पोइ हाणे हिन वक़्तु जेको हुननि जो सरज़मीन अरब में फ़लस्तीन ते हिननि जो जेको दावो आहे त फ़लस्तीन असांजो आहे, भले इहो फ़लस्तीन न, इहो इसराइल असांजो आहे। क़ुरान पाक जो चवे थो, अल्लाह से फरमाए थो त ईसा तूं जन ताबेदारनि खे ग़ालिब कंदुसि। अॼु पोइ इहे मग़लूब कीअं लॻा पिया आहिनि, कीअं था मार खाइनि, कीअं था उञनि ऐं बुख ते मरनि, क़तल थियनि, शहीद थियनि, खुटंदा पिया वञनि। क़ुरान पाक जो चयो त तूं जन खे ग़ालिब कंदुसि क़यामत ताईं, पोइ अॼु त मग़लूब लॻा पिया आहिनि। उनजो तहक़ीक़ी जवाबु उलमा मुहद्दिसीन अॼु बि लिखियो आहे, जग़राफ़ी हदूद जे एतबार सां, सियासी सोच बसीरत जे एतबार सां, क़ुरान पाक जे उसलूब जे तरीक़ेकार जे एतबार सां,
मुफ़स्सिरन मुहद्दिसन लिखियो आहे त हिन वक़्त बि हे जेको नालो आहे न इसराइल मुस्तक़िल मुल्क न आहे, इहा रूस जी ऐं अमेरिका जी बणायल हिकु छावणी आहे जेका मुस्लमाननि खे नाकारा करण जे लाइ, मुस्लमाननि जी तोड़ फोड़ करण जे लाइ, मुस्लमाननि जे ताक़त खे ख़तमु करण जे लाइ हिकु छावणी ठाही वई आहे जंहिंजो नालो रखियो वियो आहे इसराइल। हक़ीक़त में इहे इसराइली उनजी सरज़मीन या उनजो मुल्क कोन्हे। हिन वक़्त बि जेके नेटो जा कुझु मुल्क आहिनि, यूरोप जा कुझु मुल्क आहिनि, रूस ऐं अमेरिका, इहे रुगो हथ खणनि इन जे मथां, इसराइल जे मथां। अॼु बि इसराइल खे टुकड़ा करे वेंदा, इहे ई फ़लस्तीन, इहे ई गज़ा वारा जेके थोरा कणा बचा आहिनि उहे बि हिन खां ॾाढा थींदा। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ही मग़लूब नज़र था अचनि हिन जे करे त इन फ़लस्तीननि जी हिमायत में जेके मुस्लमान उथणा हुया, उन्हनि मुस्लमाननि खे हिननि IMF जे ज़रिए, दुनिया जे वॾनि इदारनि जे ज़रिए कर्ज़ ॾेई करे उन्हनि खे बंदि कयो आहे। तव्हांखे कर्ज़ ॾियूं था हिन एतबार सां त असांजे मुखालिफ़त में कॾहिं बि तव्हां असलियो न खणंदव। असां तव्हां सां वापारु ॾेती लेती कयूं था, असां तव्हांखे इमदाद ॾियूं था, असां तव्हांखे बरसातुनि में ऐं जेको आहे फसलनि में, असां तव्हांखे सर्दी गर्मीअ में, असां तव्हांखे तालीम में, असां तव्हांखे तामीर में, तव्हांखे तरक़ीअ में फंड ॾींदासीं। पर शर्त इहो आहे त जॾहिं बि न असांजे मुखालिफ़त में कोई मुल्क उथंदो, असांजे मुखालिफ़ सां गॾु न बीहंदव। जे असांजे मुखालिफ़ सां बीठूं उन ॾींहुं असांजो रुख़ मुखालिफ़ ॾे न तव्हां ॾे हूंदो। हाणे हिननि इहे शर्त मुस्लमान मुल्कनि सां करे मुस्लमान मुल्कनि खे इन्हनि क़ानूनी बेवकूफ़ीअ वारे कानून साज़ीअ सां हुननि खे बंदि करे छॾियो आहे। इन जे करे मुस्लमान मुल्क अॼु ज़ाहिरी तौर ते, क़ानूनी तौर ते इहे हिमायत नथा करे सघनि, उनजी मदद नथा करे सघनि फ़लस्तीन वारनि जी। बाक़ी न त अॼु बि जेकॾहिं रूस ऐं अमेरिका हिननि जे मथां हथु खणे, यूरोप वारा हुननि जो हथु खणनि, पोइ ॾिसो मुस्लमान मुल्क जेके बज़ाहिर भले थोरा आहिनि, कि चवनि था 56-57 मुल्क आहिनि सॼी दुनिया जे हिन तख़्ते ते मुस्लमाननि जा सिर्फ़ु, बाक़ी त 250-300 खां मथे के मुल्क आहिनि, नंढा वॾा सभई, उन्हनि में 57 मुल्क सिर्फ़ु मुस्लमाननि जा। इहे 57 मुस्लमाननि जा मुल्क रुगो गॾिजनि त बि सॼी दुनिया ऐं कुफ़र खे लोॾे छॾींदा। इन्हनि सभिनी खे छॾियो रुगो 4 मुल्क, को सऊदी अरब गॾिजे, दुबई गॾिजे, पाकिस्तान गॾिजे, ऐं हिननि सां गॾु को इराक गॾिजे। 4 मुल्क कहिड़ा बि, मिस्र गॾिजे, के बि 4 मुल्क गॾिजनि मुस्लमाननि जा, इहे बि सॼी दुनिया खे लोॾे ईंदा। इस्लाम जे अंदरि हिकु अहिड़ी गैरत ऐं ताक़त रखियल आहे जो शहादत जे जज़्बे सां जीअंदा मरंदा आहिनि। हू बुज़दिल आहिनि, मरण माराइण जो सोचींदा आहिनि, ही शहादत जो वचन करे फ़ख़्रु कंदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जेको क़ुरान पाक में फरमायो, सुहिणा ईसा नबी तोसां वाइदो आहे तुंहिंजनि थोरनि खे बि ग़ालिब कंदुसि। जंग त अञा हले थी न, इंतज़ारु आहे उन ॾींहं जो जंहिं ॾींहं ते क़ुरान पाक जा इहे लफ़्ज़ सचा थींदा, इहे थोरा बि फ़लस्तीनी ग़ालिब थींदा उन्हनि खां। कॾहिं बि असां मुस्लमाननि जो अक़ीदो ऐं ईमान आहे, सुहिणे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस कमज़ोर, ग़लति छा कमज़ोर बि नथी थी सघे ज़बान मां निकितल लफ़्ज़, ऐं क़ुरान पाक जो लफ़्ज़ बि कॾहिं कमज़ोर शक जहिड़ो नथो थी सघे। शक खां पाक आहिनि इहे शयूं। बाक़ी बज़ार जेको खाको नज़र अचे थो, उहो पंहिंजे चूतियाब जे करे मग़लूब लॻा पिया आहिनि। हक़ीक़त में ख़ुदा जे कानून में उहो ग़ालिब आहिनि, हिननि पाण खे मग़लूब रखियो आहे। त ज़ाहिरी तौर ते क़ुरान पाक जा आयतुनि खे दुनिया माफ़िया जे हुदूद ते जॾहिं नज़र रखिजे थी त क़ुरान पोइ बि सचो, असां क़ुरान पाक जे उबतर वियासीं तॾहिं असां मार खाधो था वठूं जिते किथे। क़ुरान पाक खे छॾियो आहे तॾहिं, दीन इस्लाम खे छॾियो आहे तॾहिं। अल्लाह ताला तव्हां असांखे इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ सही सम्झ नसीब फरमाए, सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।